पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। जाबर हिकु रुंडे जे हथां ब्लैकमेल थी करे उन जे चवण ते हाणे हली रहियो आहे। वक़्ती तौर ते ही गॾु इन्हनि जो मफ़ाद हिकु हली रहिया आहिनि। पोइ ही सांवल जे ख़िलाफ़ु चालू खेॾंदा, चाकिर खान जे ख़िलाफ़ु चालू खेॾंदा। वक़्ती तौर हिन जो चालू कामयाब बि थींदियूं। थी सघे थो अॻिते हली पोइ हिननि जे लाइ मसइला पैदा थियनि। हाली जेका हिकु हंधि कमु करनि था, कंहिंखे मारनि था, कंहिंखे कुटको ॾियनि था। जॾहिं जाबिर खे ख़बर पवंदी मुंहिंजे भाउ मुंहिंजे सौट जो इहो ई कातिल आहे, जा इहो रुंडो हुनजो पुटु, त पोइ हिन जे ख़िलाफ़ु थींदो। जॾहिं कासिम ॿुधाईंदो जाबिर खे त मां अखियुनि सां ॾिठो हिननि मुंहिंजे सौट खे मारियो, वलू खे, पोइ हिननि जा इख़्तिलाफ़ पैदा थींदा। फ़िलहालु जाबिर उठ जहिड़ो जवान रुंडे जहिड़े हिकिड़े मकोड़े जे हथ में आयल आहे। हर ॻाल्हि उनजी मञंदो, हर चवणु उथाईंदो विहाईंदो, मानी जो वक़फ़ो बि उहो ई हिनखे ॾींदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।